अस्सलामुअलैकुम नाज़रीन, हमारे सीरियल A4 JDO न्यूज़ ऐं मां आहियां वज़ीर उनड़। ख़बर शामिल कयो था काज़ी अहमद मां मोहब जूणो जी काज़ी अहमद लॻ दरगाह हज़रत जमाल शाह जिलानीअ जो मेलो धाम धूम सां जारी आहे। मेले में सभ खां घणो विकिरो थींदड़ ऐं मशहूर मिठाई मतल राहूअ जी दुकान जी आहे, जेका सिंध समेत पूरे मुल्क में मशहूर आहे। मतल राहूअ जी मिठाई जी दुकान ते मौजूद आहे A4 JDO न्यूज़ जो रिपोर्टर मोहब जूणो। वधीक ॾिसूं था मोहब जूणो जी हीअ रिपोर्ट। ही कहिड़े नाले सां दुकान मशहूरु आहे? मतल राहू। हिन में मिठाइनि जा जेके नाला आहिनि कुझु अचनि था तव्हांखे? जी हा, हा जी हा, 600 रुपया किलो। जी हा, 500 रुपया किलो। जी हा, रसगुल्ला, टिक्कियूं, ॼमूं, रसगुल्ला, बालूशाही, मेसू, पतीशो, लच्छो, सोनवड़ो वग़ैरह घणा आइटम आहिनि। न नाला वठा सभिनी आइटमनि जा। लड्डू हा, बालूशाही आहे हिन में, जी हा, दिलि पसंदि आहे। हा, और तक़रीबन या आइटम आहिनि मुख़्तलिफ़ जंहिंमें पारी बर्फ़ी सॼी वेंदी आहे। जी हा, या हिन में कहिड़ा आइटम आहिनि जंहिंजा नाला अञा माना मूंखे बि तक़रीबन कोन था अचनि, कारीगरनि ठाहिया आहिनि। अच्छा मसला तव्हां मेले जो दुकान आहे तव्हांजो, नाला घणी क़िस्मनि जूं मिठाइयूं आहिनि? मिठाइयूं तक़रीबन 30-35 आइटम थी था वञनि। छा अहिड़ी ॻाल्हि कहिड़ी आहे जो तव्हांजो दुकानु जमाल शाह मेले में, जू में, हिन ज़िले में, सिंध में ऐं दुनिया भर में मशहूरु आहे? छा मां अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे? हिन में जेको असांजो अल्हम्दुलिल्लाह बाबे खां वठी सिंधी जो हलवो मशहूरु आहे। जी हा, जंहिंमें असांखे अलाह साईं ईमान ॾिनो आहे, अॻिते बि ॾींदो त असां मिलावट न कंदा आहियूं। अच्छा, हा, ख़ासि इन सिंधी जेको हलवो आहे उन में छा छा थो पए? उन में सिंधी गे में निशास्तो पवंदो आहे, खंडु पवंदी आहे, ॿिया बादाम, पिस्ता, ॾूघी। अच्छा, ॿी महिनत आहे असांजी हिन में, पर अलाह जी महिरबानी सां त ख़ालसा। अच्छा, सिंध में हिन मुल्क में शुगर जो मर्ज़ वधीक आहे, उनजे बावजूद बि मिठाई में कमी आई आहे, बहितरी आई आहे, जीअं हले पई महिरबानी हर साल खां वधे पियो थो। जी हा, हा वधे पियो थो, कुटंदो कोन्हे। जीअं जीअं साल वधे पियो त एवरेज बि वधंदी पंहिंजे धंधे जे हिसाब सां। न शुगर जो या न हुअण जो को फ़र्क़ु कोन्हे, मिठाई जो को असर महिरबानी। मतल राहू जो दुकान जमाल शाह में पूरे सिंध में, दुनिया भर में जेके बि शौक़ीन ईंदा मतिलबु घुमण वारा वठनि था शयूं, छा ख़ूबी ऐं छा ख़ासियत आहे दुकान जी? ख़ासियत इहा आहे त असां वटि देसी गिह जो हलवो ठाहींदा आहियूं, जेको हिकु नंबर हूंदो आहे बिल्कुलु। ऐं उन खां पोइ ॿियूं खोड़ वैराइटियूं असां वटि आहिनि जंहिंमें मिलावट बिल्कुलु न हूंदी आहे, शइ साफ़ु ॾींदा आहियूं। उनजे करे असांजो नालो बि आहे, इज़त बि आहे। जेको हलवो हूंदो आहे उहो त सिंधी गिह में ठाहींदा आहियो, जेके ॿियूं शयूं ज़ाइकेदार ठाहींदा आहियो मिठाइयूं, उहो उन लाइ कहिड़ो तेल इस्तेमालु कंदा आहियो? उन्हनि में के शयूं त काफ़ी आहिनि जेके पाउडर मां ठहंदियूं आहिनि, खीर मां। जी हा, ॿाहिरां जो खीर आहे, अमेरिका मां ईंदो आहे खीर। 17,000 रुपया तक़रीबन उहो कटो आहे। उन मां ॿियो माए मां ठहंदियूं आहिनि। अच्छा, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा नालो आहे साईं? साईं खादम हुसैन राहू। खादम हुसैन, ही मतल राहू जो दुकान केतिरे अरसे खां जमाल शाह में लॻंदो पियो अचे ऐं हिन जूं छा ख़ूबियूं ऐं ख़ासियतूं आहिनि? साईं तक़रीबन 100 साल खां मां 50 साल तक मुंहिंजी सर्विस आहे मेले में। जी हा, उन खां पोइ बाबे खे वफ़ात खे 35 साल थी विया मुंहिंजी। अलाह जी महिरबानी आहे, पोइ तॾहिं त थोरो हूंदो नंढो दुकानु हूंदो, हींअर अल्हम्दुलिल्लाह अलाह जी महिरबानी आहे। कुझु वॾे जो नालो आहे, कुझु पोखियल आहे, कुझु संभालियो पिया, कुझु मोहम्मद जो जहान आहे। बिल्कुलु।